सिंध काबीना के नवन वज़ीरनि हलफ खणी वरितो। गवर्नर हाउस में मुनक़िद हलफ तक़रीब में गवर्नर कामरान तैसूरी मेंबरनि खे हलफ खणायो। तक़रीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध, पुलिस कमिश्नर ऐं ॿिया शरीक हलफ खणंदड़नि वज़ीरनि ऐं सलाहकारनि खे खाता अलाट कया विया। नोटिफिकेशन जारी। शर्जील इनाम मेमून काबीना में सीनियर वज़ीर तौर शामिल। खेसि ट्रांसपोर्ट, मास ट्रांसिट, एक्साइज़, टैक्सेशन ऐं नारकोटिक्स जा कलमदान ॾिना विया। डॉक्टर फज़ल पेशूअ खे सिहत ऐं बहबूद आबादी वारियूं वज़ारतूं ॾिनियूं वियूं। नासिर हुसैन शाह खे तवानाई, रिताबंदी ऐं तरक़ियाती जा कलमदान ॾिना विया। सरदार शाह खे तालीम ऐं माइंस एंड मिनरल्स डेवलपमेंट, सईद गनी खे लोकल गवर्नमेंट ऐं पब्लिक हेल्थ, जाम खान छोरे खे आपाशी ऐं खुराक, ज़ियाउल हसन लंजार खे घरू कानून ऐं पार्लियामानी मामलनि वारा खाता ॾिना विया। सरदार मोहम्मद बख्श खान महर खे ज़राअत, सप्लाई एंड प्राइज़, स्पोर्ट्स, यूथ अफेयर्स ऐं इंक्वायरीज़ एंड एंटी करप्शन। अली हसन ज़रदारी खे जेल खाते जो कलमदान मिलियो। अला बख्श ॾिनो खान भयो खे ॿेलो खातो ऐं जंगली जीवत। एहसानुर रहमान मुज़ारी खे बैनुल सूबाई राब्तनि ऐं नजमी आलम खे ह्यूमन सेटलमेंट ऐं लाइव स्टॉक एंड फिशरीज़ जो सलाहकार बणायो वियो। तुर्किया के सदर रजब तैयब अर्दगान जो सदर आसिफ अली ज़रदारी के फ़ोन। सदर थियण ते वाधायूं। रजब तैयब अर्दगान जो चवण त उम्मीद है त पाकिस्तान जे लाइ नई हुकूमत जो दौर सुठो साबित थींदो। ॿिन्ही मुल्कनि विच में हर शोबे में नातनि खे हथी वठण जा ख़्वाहिशमंद आहियूं। तुर्किया दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी हिमायत जारी रखंदो। तुर्किया जे सदर पारां पाकिस्तान में आम चूंडनि दौरान दहशतगर्द हमलनि जी बि मज़म्मत कई वई। सदर आसिफ ज़रदारी जी कराची आमद। काज़ी आज़म जी मज़ार ते हाज़िरी। सदर आसिफ अली ज़रदारी मज़ार ते गुल चाढ़े फातिह ख़्वानी कई। सदर ख़ुसूसी जहाज़ ज़रिए रावलपिंडी खां कराची पहुतो। गवर्नर, वॾे वज़ीर ऐं ॿियनि फ़ैसल बेस ते संदसि आजियां कई। सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे लाड़काणे वेंदो, जिते हू शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो जी मज़ारनि ते बि हाज़िरी भरींदो। आलमी मालियाती फंड IMF ऐं नाणे वारी वज़ारत जे मुआशी टीम विच में ॻाल्हियुनि जो शेड्यूल तयार। IMF वफ़द अॼु राति पाकिस्तान पहुचंदो। IMF जो जाइज़ा मिशन 14 मार्च खां पाकिस्तान जे प्रोग्राम जो जाइज़ो वठंदो। IMF सां ॻाल्हियूं 14 खां 18 मार्च ताईं थींदियूं। ॻाल्हियूं कामयाब थियण जी सूरत में पाकिस्तान खे $1 अरब 10 करोड़ जी क़िस्त मिलंदी। IMF प्रोग्राम वञण अणटर आहे। पाकिस्तान जूं IMF सां स्टाफ लेवल जूं ॻाल्हियूं हलंदड़ हफ़्ते में शुरू थी वेंदियूं। नाणे वारी वज़ारत वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो बयानु। संदसि चवणु आहे त पाकिस्तान खे मसइलनि मां कढण लाइ ॻाल्हियुनि बदिरां हाणे एक्शन थींदो। मौजूदा माली साल 2024 ॾुखियो साल हूंदो। नाणे खाते जे इख़्तियारनि मूजिबि नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी क़यादत में पाकिस्तान जो वफ़द 15 खां 20 अप्रैल ताईं अमरीका जो दौरो कंदो। वफ़द में गवर्नर स्टेट बैंक, सेक्रेटरी फाइनेंस ऐं सीनियर अमलदार भी शामिल हूंदा। JUI सेनेट जे चूंडनि में यूसुफ रज़ा गिलानी जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। JUI अॻवान अब्दुल गफूर हैदरी चयो आहे त कोशिश हूंदी त सेनेट इलेक्शन में यूसुफ रज़ा गिलानी जो साथ ॾियूं। पीपल्स पार्टी बलूचिस्तान जी सेनेट चूंडनि में JUI जी हिमायत कंदी। यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त सेनेट में असां हिक ॿिए खे सपोर्ट कंदासीं। JUI वफ़द खे भलीकार कयूं था। असां मौलाना फज़ल रहमान सां 2-3 मुलाक़ातूं करे चुका आहियूं। सदर आसिफ ज़रदारी जो पघार पंहिंजी पघार न वठण जो फ़ैसिलो। सदर फ़ैसिलो मुल्क खे ॿिए पेश ईंदड़ मुआशी चैलेंजिस खे नज़र में रखी कयो। सदर जे फ़ैसिले जो मक़सदु मुल्क में दानिशमंदानी मालियाती निज़ाम जे हौसला अफ़ज़ाई करणु आहे। सैयद आसिफ हैदर शाह चीफ सेक्रेटरी सिंध मुक़र्रर। डॉक्टर फ़खर आलम बदली। वफ़ाक़ी हुकूमत ग्रेड 22 जे ऑफिसर आसिफ हैदर शाह खे चीफ सेक्रेटरी सिंध मुक़र्रर करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। आसिफ हैदर शाह मौसमियाती तब्दीली ऐं माहौलियाती राब्तनि वफ़ाक़ी सेक्रेटरी तौरु मुक़र्रर थियल हुयो। आसिफ हैदर शाह कराची जो कमिश्नर बि रही चुको आहे। लाड़काने, कंबर शदादकोट, शिकारपुर, जैकबाद, कशमोर, कंदकोट, दादू, नशर फिरोज, खैरपुर ज़िलनि में बरसात। बिजली जो मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो। हेठाहीं वारे इलाइक़नि में पानी बीहजी वियो। नसीराबाद, डोकरी, मोहन जो दड़ो, वगण,
बाडरे वारे हुमायूं शरीफ लालू रैंक दोदापुर फरीदाबाद रतोदेरो ठुल सेठारशा पिरजो ॻोठ अहमदपुर पिरियालोय मोरो ठारूशाह ऐं कडियारो पनवाकिल सांगी टूंडको बाऊकोसो सरहद मेहड़ मियां साहब सगियूं बांदी समेत ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसाति कणिक जे फसल खे नुक़सान पहुचण जो ख़दशो। बलूचिस्तान में बरसात जूं तबाहकारियों पीडीएमए पारां रिपोर्ट जारी। बलूचिस्तान में तूफ़ानी बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 8 ॼणा फौत थी विया। 285 घर तबाह थिया। फौतुनि में 4 ॿारड़ा 3 पोरियत ऐं 1 औरत शामिल। फौतुनि जो वास्तो खारान केच बारखां ऐं पशीन सां आहे। पीडीएमए तर्जुमान जो चवणु आहे त बरसातुनि सबबि 1040 घरनि खे जुज़वी तौर ते नुक़सान पहुतो। मुस्लिम लीग नून के कायद नवाज शरीफ जा पुट हुसैन नवाज ऐं हसन नवाज लंडन में लाहौर पहुची विया। नवाज शरीफ जाती उमराह पहुचण ते पंहिंजे पुटनि जो इस्तक़बाल कयो। एहतसाब अदालत अल अज़ीज़िया फ्लैगशिप ऐं एविनफील्ड रेफरेंसिस में हसन ऐं हुसैन नवाज जा दायमी गिरफ़्तारी वारंट मुअत्तल करे छॾिया। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे नाअहल करार ॾियण वारी दरख़्वास्त ॿुधण जोगी करार। इलेक्शन कमीशन केस जी पहिरीं ॿुधणीअ जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे नोटिस जारी। इलेक्शन कमीशन 735 केनाल ज़मीन जे मामले बाबति रिपोर्ट बि घुरी वरिती। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन DI खान खे 26 मार्च ते पहिरीं रिपोर्ट ॾियण जो हुकुम। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पंहिंजी काबीना सां गॾु कायदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी। वॾे वज़ीर ऐं वज़ीरनि मज़ार ते गुल चाढ़िया ऐं फातिहख़्वानी कई। वॾे वज़ीर महिमाननि जी किताब में पंहिंजा तासिर बि कलमबंद कया विया। मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल मुल्क खे जटादार तरक़ीअ में तब्दील करण जे लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी करार ॾेई छॾियो। पॉलिसियुनि जे तसलसल खां सवाइ कंहिं बि मुल्क जी तरक़ी मुमकिन नाहे। सियासी बहराननि सबबि तरक़ियाती मनसूबा मुतासिर थिया। पाकिस्तान माज़ीअ में ख़राब नमूने सियासी अदम इस्तेहकाम जो शिकार रहियो। ज़रायत सनअत ऐं पैदावारी शोबे जी सलाहियत वधाइणी पवंदी। मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चीन CPEC तहत 5 नवां कॉरिडोर शुरू करण जे लाइ तयारु आहे। पूरे आज़म सां चीन जे उन आछ खे हक़ीक़त बणाईंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल नवीद अशरफ जी मुलाक़ात। सामंडी फ़ौज सरबराह पारां शहबाज शरीफ खे वज़ीर आज़म जो मनसब संभालण ते वाधायूं। मुलाक़ात में पाक बहरिया बाबति पेशा वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। रमज़ानुल मुबारक जो भलारो महीनो ईंदे ई महांगाई चोट चढ़ी वई। नफ़ेखोर दुकानदारनि अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा। भाॼियूं मेवा गोश्त दालियूं ऐं खीर समेत खाधे पीते जूं शयूं अवाम जे पहुच खां परे। हुकूमत महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ के बि असराइता क़दम न खणी सघी। अवाम जूं दाहूं। लाहौर की एहतसाब अदालत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ हमज़ा शहबाज खिलाफ़ रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस जी ॿुधणी। हमज़ा शहबाज जी 1 ॾींहं जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। अदालत मुस्तक़िल हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त ते दलील तलब करे वरिता। अदालत रेफरेंस जी वधी कार्रवाई 19 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। रेफरेंस जी ॿुधणी एहतसाब अदालत जे जज मलिक अली ज़ुल्करनैन कई।